इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ कारकुननि सिंध हुकूमत खां घुर कई त इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ तुर्त इमदाद फ़राहम कंदड़ इदारो क़ाइमु करे बेसहारा औरतुनि समेत जिबरी गुमशुदा माण्हुनि जे वारसनि खे बर वक़्ति मदद फ़राहम करण समेत क़ानून साज़ी कई वञे। हुननि चयो त घरेलू तशदुद जो शिकार औरतूं बर वक़्ति तहफ़ुज़ ऐं क़ानूनी मदद न मिलण सां बिटे असाब खे मुंहुं ॾियण ते मजबूर हूंदियूं। उन करे मजबूर औरतुनि खे बर वक़्ति क़ानूनी मदद फ़राहम करण समेत तहफ़ुज़ लाइ वधीक क़ानून साज़ी जी ज़रूरत आहे। उन सिलसिले में ॾिसूं था हैदराबाद मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी जी हीअ रिपोर्ट। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन पारां कमीशन जे साल 2021-22 जी 7वीं सालियानी रिपोर्ट जी मुहरती तक़रीब हैदराबाद जे मक़ामी होटल में मुनक़िद कई वई। मुहरती तक़रीब खे तक़रीब जे महिमान ख़ासि सिंध हाई कोर्ट जे जज जस्टिस नदीम अख्तर ख़िताब कंदे चयो त सिंध ह्यूमन राइट्स कमीशन चेयरपर्सन रिटायर्ड जस्टिस माजिदा रिज़वी जी सरबराही में तमामु सुठो कमु करे रही आहे। कमीशन जो औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद समेत अक़लियती बिरादरी ऐं माहौलियाती कमु साराह जोॻो आहे। तक़रीब खे सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी चेयरपर्सन रिटायर्ड जस्टिस माजिदा रिज़वी ख़िताब कंदे चयो त कमीशन सिंध जे 28 ज़िलनि मां जनवरी 2021 खां जून 2022 ते इंसानी हक़नि जे भञकड़नि बाबति कुल 738 शिकायतुनि जो अज़ालो कयो। हिन चयो त कमीशन इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया NGOs सिविल सोसाइटी ऐं फोकल पर्सन जे अलर्ट जी बुनियाद ते 251 शिकायतुनि ते पाण मुरादो नोटिस वरितो, जॾहिं त कमीशन तरफ़ां 487 शिकायतुनि ते ग़ौर कयो वियो। शिकायतुनि जो अज़ालो करण खां सवाइ कमीशन पंहिंजे मैंडेट जे मुताबिक़ केतिरनि ई इलाइक़नि जो दौरो कयो ऐं अवाम जूं शिकायतूं ॿुधियूं। इन खां सवाइ इंसानी हक़नि जे भञकड़नि बाबति क़ानून साज़ी जो जाइज़ो वरितो ऐं नवनि क़ानूननि जी सिफ़ारिश कई। हिन चयो त कमीशन इंसानी हक़नि जे भञकड़नि जे उभरंदड़ रुझानात ते तहक़ीक़ कई, ख़ासि तौर ते पुरतशदुद इंतहा पसंदी जे ख़ात्मे CVE जे हवाले सां ऐं सॼे सूबे में GSP ऐं CVE जे गॾोगॾु हिंदू शादी जे क़ानून ते सरकारी अमलदारनि जी तरबियत कई। ताज़ो कमीशन सिंध अक़लियती कमीशन बिल ऐं दहशतगर्दी जे मुतासिर शहरनि लाइ मुआवज़े बिल जी सिफ़ारिश कई आहे। तक़रीब में इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ कारकुननि ऐं चूंडियल नुमाइंदनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी, मैं ये पैगाम दूंगी कि हम आपके साथ हैं हर मुश्किल में, हर तकलीफ़ में, और जब भी आप बुलाएंगे हम आएंगे आपके दूर करने को तकलीफ़। पब्लिक आपसे कैसे रब्ता कर सकती है? आसान तरीका। हमारा वेबसाइट है, टेलीफोन है, व्हाट्सएप फ़ोन है, जैसे चाहे कर सकते हैं। ऑफिस है हमारा, सखर में ऑफिस है, जहाँ से चाहे कांटेक्ट कर सकते हैं। जेके इंसानी हक़नि जे भञकड़नि जा मसइला थियनि था, मां सम्झां थो त जेकॾहिं कमीशन मुअसर तरीक़े सां पंहिंजो हिकिड़ो मैकेनिज़म जोड़े त उहा वधीक माण्हुनि जे लाइ मददगार साबित थी सघे थी। असां वटि जजिस वेठा आहिनि ऑफिस में, उहे डेली बेसिस ते केसिस खणंदा आहिनि। असां अख़बारुनि मां बि खणंदा आहियूं, जेको सोटो मोटो मां तव्हांखे चयो कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि। असांजी वेबसाइट ते कंप्लेन ईंदियूं आहिनि, वॉकिंग क्लाइंट्स ईंदो आहे, टेलीफोनिक क्लाइंट ईंदो आहे, ऐं गॾोगॾु असांखे ईमेल्स वग़ैरह ते या असांजा बोर्ड जा मेंबर्स या असांजा कमेटी जा मेंबर्स असांखे जेको आहे न ॿुधाईंदा आहिनि, कंप्लेन असांखे मोकिलींदा आहिनि। त मुख़्तलिफ़ ज़रियनि सां असां वटि कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि। डेली बेसिस ते असां 2 जजिस वेठा आहिनि, उहे जेके आहिनि असांजा केसिस डील कंदा आहिनि। ॾिसो, सिंध हुकूमत जेका सिंध ह्यूमन राइट कमीशन आहे उहो हिकु स्टैचुटरी बॉडी आहे, उहो मुख़्तलिफ़ केसनि ते सो मोटो खणाई रही आहे। ऐं जीअं तव्हां ॾिठो त अॼु कल्ह जेका आहे सॼे मुल्क में लाइट न हुई, इन्हनि ते असां सो मोटो वरितो आहे। इन खां अॻु में जेका रिसेंटली दया भील जो केस हुयो उन ते असां सो मोटो वरितो आहे। त इंसानी हक़नि जी जिते किथे लताड़ थींदी आहे सिंध में, जिते बि हूंदी आहे, असां सिंध ह्यूमन राइट कमीशन उते पहुची वेंदी आहे। सभ खां पहिरियों त हीउ ज़ाहिर आहे जेको बि क़दम आहे उहो सुठो क़दम आहे ऐं ह्यूमन राइट्स जे हवाले सां न रुगो सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में जेके ॾिसूं त सिंध ह्यूमन राइट्स जेके आहे उनजी वायलेशन त थिए थी पई। असां इहो कोन था चई सघूं त हाणे बिल्कुलु वायलेशन कान थी थिए। ज़ाहिर आहे असांजे मुल्क में बेरोज़गारी आहे, बदअमनी आहे, लॉलेसनेस आहे ऐं बर वक़्तु इंसाफ़ जेको आहे उहो फौरी इंसाफ़ जेको आहे उहा इंसाननि खे कोन थो मिले। तंहिंजे करे पोइ कानून खे पंहिंजे हथ में था खणनि। असां हिकु निशानदेही कंदा आहियूं, असांजी निशानदेही करणु खपे, कोशिशि कयूं था पिया। कराची के अंदर जो 4-5 डिस्ट्रिक्ट्स हैं उनमें हमने जाकर पीस बिल्डिंग का काम किया और विमेन पीस बिल्डर्स बनाए और सिंध ह्यूमन राइट्स कमीशन को लिंक किया कराची के अंदर। हमारा ये ख्याल है औरत फाउंडेशन का कि अब जो क्योंकि बहुत ज़्यादा हम आहिंगी की बात करते हैं, इंक्लूजन की बात करते हैं, पीस की बात करते हैं, तो सिंध ह्यूमन राइट्स कमीशन एक सबसे इम्पॉर्टेंट इस वक्त रोल प्ले कर सकता है औरत फाउंडेशन के साथ। सिंध में भी कर रहा है और बिलखसूस कराची में
मेरे ख्याल में कि बहुत अच्छी कोलैबोरेशन फर्दर हो सकती है, अभी भी हुई है। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो उसका विज़न है वो तो बहुत अच्छा है, लेकिन मैं समझता हूँ उस विज़न को मज़ीद उन्हें ब्राइट करना चाहिए। अभी जो इश्यूज़ वो डील कर रहे हैं वो डोमेस्टिक वायलेंस है, इंतहा पसंदी है, उसके साथ साथ वो मज़ाहिब के दरमियान जो एक हम आहंगी रवादारी है उस पर काम कर रहे हैं। लेकिन मैं समझता हूँ ह्यूमन राइट एक बहुत वास्ट सब्जेक्ट है, उसे लिमिटेड करना की ज़रूरत नहीं है। इस टाइम सोसाइटी के अंदर जो जिस तरह वायलेशन हो रही है, जैसे सिंध को कम गिना गया, ये भी ह्यूमन राइट्स की वायलेशन है। आज इस प्रोग्राम के सिलसिले में हम लोग यहाँ पे मौजूद हुए हैं। वो 1 साल की रिपोर्ट शो करना था सिंध ह्यूमन राइट्स कमीशन पाकिस्तान को कि किस तरीके से हम वायलेंस को फ्री कर सकते हैं सोसाइटी के अंदर, किस तरीके से एक्सट्रीमिज़म को ख़त्म कर सकते हैं, जो ख़वातीन के ऊपर तशद्दुद किए जा रहे हैं उस तशद्दुद की रोकथाम कैसे कर सकते हैं।